अच्छा, यानी एड़ी का भी वसियत कान हुई। मतलब त जेकॾहिं असां मेहरूअ खे मारे छॾियूं त वॾेरे लाइक़ जी सॼी मिल्कियत असांजे नाले ते थी वेंदी। हाणे का बि वसियत कंहिं बि अदालत में जमा थियल न आहे। मेहरूअ जे मरण खां पोइ सॼी ज़मीन कंहिं ट्रस्ट जे हवाले थिए। छो आयो? उन करे जो तव्हां घर अचो ई लेट था। को कमु अथव छा? हा, मूंखे कुझु तव्हां सां ॻाल्हाइणो आहे। छा थी चए? सालार, घणो सोच वीचार खां पोइ मूं इहो फ़ैसिलो कयो आहे त बाबा जी समूरी मिल्कियत तुंहिंजे हवाले करे छॾियां। इहो त तमामु सुठो फ़ैसिलो कयो आहे, पर देरि सां कयो अथई। हूअं बि सालार मुंहिंबी पुटु आहे ऐं हक़ बि सालार जो ई आहे। हा, हक़ त मुंहिंजो ई आहे, पर ज़िंदगी में बाबा थोरो मूंखां नाराज़ हूंदो, तॾहिं सॼी मिल्कियत मेहरूअ जे हवाले कई हुई। बाक़ी हक़दार त मां ई आहियां। सालार, मुंहिंजा कुझु शर्त आहिनि जेके तोखे मञणा पवंदा। हा, छो न, ॿुधाए तुंहिंजा कहिड़ा शर्त आहिनि? मेरू मां ॻाल्हि कंदोमांइ चिटी। जेकॾहिं तुंहिंजा शर्त मञण जहिड़ा हूंदा त मञींदुसि, न त मुंहिंजी मर्ज़ी आहे। अदा शर्त मञण जहिड़ा आहिनि। जेकॾहिं असां चाहियूं हा त पंहिंजे हिसे जी मिल्कियत कटे तव्हांखे तव्हांजो हिसो लिखी ॾियूं हा, पर अदी इहो फ़ैसिलो कयो आहे त असीं समूरी मिल्कियत तव्हांखे लिखी ॾींदासीं। ऐं अदी इहो फ़ैसिलो मूंखे मंज़ूर आहे। ठीकु आहे, ॿुधायो शर्त कहिड़ा आहिनि? पहिरियों शर्त त असां ॿिन्ही भाउ भेणनि खे तूं कराची में बंगलो वठी ॾींदे। ॿियो शर्त इहो त असां सां तुंहिंजो को बि तालुक़ न रहंदो ऐं मां अदी शादी पंहिंजी मर्ज़ी सां कराईंदुसि। शर्त क़बूल आहिनि, तूं रुगो बस मिल्कियत लिखी ॾे। बंगलो त मां तव्हांखे वठी ॾींदुसि, पर तालुक़ कीअं टुटंदो? टुटी वेंदो। तूं चुप कर सालार। हा, असांखे शर्त क़बूल आहिनि भाई। ठीकु आहे। ठीकु आहे सालार, सुभाणे वकील ईंदो, मूं वकील खे फ़ोन करे छॾी आहे। खैर भले केर बि हुजे, पर हुजे कुंवार जेका मुंहिंजी कुंवार थिए। हाणे इज़त सां मुंहिंजी जान छॾी दे या विझा पादर में हथ। पादर छो थो लाए? पेरनि में सूर थियो अथई छा? पेरनि में सूर कोन्हे, तुंहिंजे पुठनि खे आड ॾींदुसि। पुठनि खे आड ॾींदे मां सॾु बाबा कोन ॾींदो मां चमचनि जी दुआ सां। सोप सीरियल सिंध ॼाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।